टेस्ट इंटर पास उम्मीदवारनि खां वरिती वेंदी। IBS सखर शेड्यूल जारी करे छॾियो आहे। ग्रेजुएट नौजवाननि खां टेस्ट पहिरें मरहले में वरिती वई हुई, जंहिंजो रिज़ल्ट बि जारी कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयो पिया। मैट्रिक जे उम्मीदवारनि खां टेस्ट जो शेड्यूल बाद में जारी कयो वेंदो। अवां खे अपडेट कयो पिया। टेस्ट वठण जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सखर मां KTN न्यूज़ रिपोर्टर जान मोहम्मद महर। जी जान मोहम्मद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी मानूर, IBA यूनिवर्सिटी सखर जे टेस्टिंग सर्विस इदारे STS पारां मुख़्तलिफ़ जेके सरकारी खातनि में नौकरियुनि जे लाइ टेस्ट वठण जो सिलसिलो शुरू कयो वियो। उन में ॿिए मरहले जे लाइ इंटर पास उम्मीदवारनि खां टेस्ट वठण जे लाइ शेड्यूल जारी कयो वियो आहे। 12 जून खां 21 जून ताईं इंटर पास उम्मीदवारनि खां टेस्ट वरिती वेंदी। इन सिलसिले में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में इम्तिहानी टेस्ट सेंटर जेके आहिनि उहे बि क़ाइमु कया विया आहिनि ऐं इहो 12 जून खां 21 जून ताईं सिलसिलो जारी रहंदो। जॾहिं त आख़िरी 3 मरहले में मैट्रिक पास जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खां टेस्ट वरिती वेंदी, जंहिंजो शेड्यूल बाद में जारी कयो वेंदो। हिन खां अॻु ग्रेजुएट पास जेके उम्मीदवार आहे, ग्रेजुएट्स, उन्हनि खां टेस्ट वरिती वई, जंहिंजो बि टेस्ट बाद रिज़ल्ट जेको आहे उहो जारी थी चुको आहे। हिन वक़्तु इंटर पास जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खां 12 जून खां 21 जून ताईं टेस्ट वरिती वेंदी। मजमूई तौर ते मैट्रिक, इंटर ऐं ग्रेजुएट पास उम्मीदवारनि तक़रीबन 12 लख उम्मीदवारनि जे तरफ़ां दरख़्वास्तूं जमा करायूं वयूं हुयूं टेस्ट में वेहण जे लाइ ऐं ॿियो मरहलो जेको आहे उहो 12 जून खां शुरू थी रहियो आहे। जी ठीकु आहे। जान मोहम्मद महर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।